अस्सलाम नाज़रीन, मेहरान टीवी मलिकार मां है बशीर सोलगी ऐं मां आहियां फराह शाह। सबका पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। अमेरिका ऐं इसराइल जे जंगी अगराई ख़िलाफ़ ईरान जो भरपूर जवाब, ताक़तवर मीज़ाइलनि सां अमरीकी ऐं इसराइली हदफ़नि ते हमला। ईरान तेल एविड जे अहम एयरपोर्ट बेन गोरियान ते मीज़ाइलनि जो मींहुं वसाए छॾियो। इसराइल जो दिफ़ाई निज़ाम हमला रोकण में नाकाम। केतिराई मीज़ाइल एयरपोर्ट ते किरिया। तेल एविड वेझो मवासिलाती निज़ाम ऐं फ़ौजी मर्कज़ खे बि निशानो बणायो वियो। हमलनि वक़्तु सायरन जा आवाज़ गूंजंदा रहिया। केतिराई माण्हू ज़ख़्मी थियण जी तस्दीक़। परॾेही ख़ाबरू इदारे मूजिबि ईरान पारां इराक़ ऐं बहरिया में अमेरिका जे फ़ौजी अॾनि मथां बि मीज़ाइल फायर कया विया। अमेरिका पारां आबनाई हरम्स वेझो बारूदी सुरंगूं विछाईंदड़ 16 ईरानी ॿेड़ियूं तबाह करण जी दावा। सेनेट खां मूजिबि आबनाई हरम्स वेझो बारूदी सुरंगूं विछाइण जी कोशिश नाकाम बणाए छॾी। अमरीकी सदर ट्रंप चयो आहे त जेकॾहिं ईरान बारूदी सुरंगूं विछायूं आहिनि त हटाए छॾे। अहिड़ी हरकत कई वई त संगीन नतीजा भोगणा पवंदा। गॾियल क़ौमुनि में ईरान जे नुमाइंदे चयो आहे त शहरी आबादीअ मथां हमला जंगीलो आहे। गॾियल क़ौमूं ईरान में शहरी आबादीअ मथां बमबारी रोकराइनि। हमले में 300 खां वधीक ईरानी शहरी मारिजी विया आहिनि। सलामती काउंसिल जे इजलास में ख़िताब कंदे ईरानी नुमाइंदे वधीक चयो आहे त हमलनि में ईरान जे चइनि सिफ़ारतकारनि खे बि निशानो बणायो वियो आहे। ईरान पंहिंजे दिफ़ा लाइ समूरा ज़रूरी क़दम खणंदो। अमरीकी सेनेट जे अक़लियती अॻवान चक शोमर ट्रंप खे कूड़ो करार ॾेई छॾियो आहे। चक शोमर चयो आहे त सदर ट्रंप दावा कई आहे त ईरानी फ़ौज पंहिंजे मुल्क जे हिकु स्कूल में 170 शागिर्दनि खे टोमाहाक मीज़ाइल फायर करे मारे छॾियो आहे, पर हक़ीक़त इहा आहे त ईरान वटि टोमाहाक मीज़ाइल नाहिनि। पाकिस्तान स्टॉक मार्केट में अॼु बि तेज़ीअ जो रुझान। कारोबार जी शुरूआत में 2200 पॉइंटुनि खां वधीक जो इज़ाफ़ो। एशिया जे ॿियनि मुल्कनि जे स्टॉक मार्केट में बि कारोबार जो मुस्बित रुझान। वज़ीर आला KPK सुहेल आफरीदी रेडियो पाकिस्तान हमले केस में नामज़द। पेशावर जे दहशतगर्दी टोड़ अदालत में 9 मई वाक़िए जे केस जी ॿुधणी। जांच ऑफिसर रेडियो पाकिस्तान हमले केस जो चालान अदालत में जमा कराए छॾियो। अॻूणो सूबाई वज़ीर तेमुगर झगड़ा, आमिर सलीम ऐं आमिर चमकई बि केस में जवाबदार तौरु शामिल।